मेहरबानी मेहरबानी मेहरबानी। जलाल चांडे जो एक यादगिरो प्रोग्राम जेको तमाम बेहतरीन प्रोग्राम हुयो ऐं जलाल चांडे जो इहो प्रोग्राम मीरपुर ख़ास में हुयो ऐं जलाल चांडे जॾहिं मीरपुर ख़ास में दाख़िल थियो त जलाल चांडे खे छो रोकियो वियो ऐं जलाल चांडे जो हे जेको प्रोग्राम तव्हां मुंहिंजे पुठे पासे वीडियो ॾिसो पिया, इहे कलाकनि जा कलाक माण्हुनि स्टार्ट करणु न छॾियो, जलाल चांडे खे ॻाइणु न छॾियो, कहिड़े सबबनि जे करे ऐं जलाल चांडे हिन महफ़िल में कहिड़ा कहिड़ा पोइ आख़िर में गीत ॻाया ऐं हिन महफ़िल में छा ॻाल्हियूं थियूं तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो हूअं त जलाल चांडे सां सॼी सिंध बल्कि पूरे पाकिस्तान जा माण्हू मोहबत कनि था, लेकिन ख़ासि करे मीरपुर ख़ास में तमामु घणो जलाल चांडे खे चाहींदा हुया ऐं जलाल चांडे जो लॻभॻि इहो पहिरों प्रोग्राम हुयो मीरपुर ख़ास में। जॾहिं जलाल चांडियो मीरपुर ख़ास में एंटर थियो त माण्हुनि जलाल चांडे खे जॾहिं ॾिठो त गुल निछावर कयो माण्हुनि जलाल चांडे जे मथां ऐं जलाल चांडे खे ॾिसी तमामु घणो ख़ुशि थिया ऐं जलाल चांडियो बि हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार हुयो। जिथे बि जलाल चांडियो माण्हुनि खे ॾिसंदो पंहिंजे परस्तारनि खे ऐं पंहिंजे चाहींदड़नि खे उते गाॾी बीहारे उन्हनि माण्हुनि सां मिलणु स्टार्ट कंदो हुयो ऐं उन्हनि सां ख़ुशि बराबा करे पोइ ई अॻिते वेंदो हुयो। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां मीरपुर ख़ास में जीअं जलाल चांडियो एंटर थियो त यको मुलाक़ात कंदे कंदे माण्हुनि सां जॾहिं हिन महफ़िल में आयो, हिन महफ़िल तमामु बहितरीनु महफ़िल सजियल हुई ऐं हिन में हज़ारनि जी तादाद में माण्हू मौजूदु हुया। जॾहिं जलाल चांडे खे माण्हुनि ॾिठो त सीटियूं लॻी वियूं, माण्हू उथी आया जेको आहे सो कुर्सियुनि तां बीही रहिया, जलाल चांडे जी बहितरीनु तरीक़े सां इस्तक़बाल कयूं ऐं जलाल चांडे खे जॾहिं स्टेज ते दावत ॾियण जे लाइ मां जॾहिं उते जेको स्टेज जो जेको नुमाइंदो हुयो जेको माइक ते ऐलान पियो करे, जॾहिं जलाल चांडे जो नालो वरितईं त माण्हुनि हुरकारूं ॾिनियूं ऐं जलाल चांडे खे तव्हां ॾिसो पिया त हार पिया माण्हू विझनि, गुलनि जा हार पिया विझनि ऐं उन खां अलावा माण्हू पैसनि जा हार जुदा पिया विझनि। दोस्तो उन टाइम में सस्ताई जो दौरु हुयो ऐं उन खां अलावा ॿाहिराड़ी जा माण्हू तव्हां ॾिसो सिंपल ऐं सादा माण्हू गोॾ ॿधल ऐं ग़रीबाणे लिहाज़ सां ॾिसो कहिड़े तरीक़े सां माण्हू जलाल चांडे सां मोहबत कंदा हुया ऐं हे महफ़िल तक़रीबन 4 खां 5 कलाक हली, लेकिन कलाक पूरो ॾेढ जेको आहे सो जलाल चांडे खे ॻाइणु न छॾियऊं। इन जे करे न छॾियऊं जो माण्हू गुलनि जा हार खयूं बीठा हुया ऐं माण्हू पैसनि जा हार खयूं बीठा हुया जलाल चांडे जे मथां ऐं उन खां अलावा जलाल चांडे सां गॾु जेके ॿिया बि हुया जेके ढोलक नवाज़ हो ऐं ॿिया जेके माण्हू हुया उन्हनि जे मथां बि माण्हुनि हार विधा ऐं उन्हनि खे बि तमामु घणी इज़त ऐं मोट ॾिनऊं। त दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो कंहिं बि शहर ऐं कंहिं बि ॻोठ में जॾहिं प्रोग्राम ते वेंदो हुयो त जलाल चांडे खे ॾिसण जे लाइ सवनि जी तादाद में माण्हू कठे थी वेंदा हुया ऐं जलाल चांडे जी महफ़िल ऐं मौसीक़ी जेको आहे सो ॿुधण जे लाइ। दोस्तो वॾी महिरबानी, इन महफ़िल जी इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो तव्हांजे लाइ खणी ईंदासीं, तफ़सीली वीडियो खणी ईंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो।